दोस्तों अवांखे भलीकार कयूं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं अवां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। अॼु असांजो वीडियो आहे हिकु सूंहं जी राणीअ जे बारे में, जेका न सिर्फ़ु पंहिंजे सूंहं जे करे मशहूरु आहे बल्कि पंहिंजे आर्ट फन जे करे बि तमामु घणो मशहूरु आहे। अॼु असांजो वीडियो आहे सूंहं जी राणी सनम हीसबाणी या सनम जतोई जे बारे में, जेका सनम बलोच जे नाले सां पूरे पाकिस्तान में ॼाती सुञाती वञे थी। सनम बलोच जो जनम 14 जुलाई 1986 में सिंध जे शहर कराचीअ में थियो। सनम बलोच जे वालिदैन जो असुल तालुक़ लाड़काणे जे हिकु नंढड़े टाउन बाकराणीअ सां हुयो। सनम बलोच अदाकारा, मॉडल ऐं टीवी प्रेज़ेंटर आहे। हिन पंहिंजे फ़नी सफ़र जो आगाज़ KTN जे हिकु प्रोग्राम सनम सिमाल रूम ऐं डियो खां कयो ऐं KTN जे मुख़्तलिफ़ ड्रामनि में ऐं कलामनि में मॉडलिंग पिणु कई। सनम बलोच जे ख़ानदान में हिन जी वालदा मारिया बलोच, जेका पिणु हिकु सिंधी लोक फ़नकारा आहे, उन खां अलावा 3 भेनर माहीन हीसबाणी, सबरीन हीसबाणी ऐं गनवा हीसबाणी आहे ऐं 2 भाइर फरहान बलोच ऐं अब्बास बलोच आहिनि। उन खां अलावा सनम बलोच KTN ते शहनीला अलीअ जे कलाम जोगीअ ऐं नजफ़ अलीअ जे गाने चूड़ियूं में मॉडल तौरु कमु कयो आहे। हिन वक़्तु सनम बलोच पाकिस्तान उर्दू मीडिया जी हाईएस्ट पेड अदाकारा या मॉडल आहे, यानी कि सभ खां वधीक पैसा वठंदड़ फ़नकारा आहे। हिन वक़्तु सनम बलोच पाकिस्तान उर्दू मीडिया में हिकु अदाकारा, मॉडल ऐं टीवी प्रेज़ेंटर तौरु कमु करे रही आहे, जहिड़ोकि हम टीवीअ जो मॉर्निंग शो मॉर्निंग विद हम में कमु कयो। उन खां अलावा ARY ते मॉर्निंग शो ऐं समा टीवीअ जे प्रोग्राम सुबह सवेरे समा के साथ में कमु करे रही आहे। उन खां अलावा सनम बलोच उर्दू ड्रामनि में पिणु कमु कयो आहे ऐं तमामु घणा एवॉर्ड पिणु माणिया आहिनि। हिन जे कुझु मशहूरु ड्रामनि जा नाला कुझु हिन रीति आहिनि: कालक, जेको फ़हद मुस्तफ़ा सां हैदराबाद में रिकॉर्ड कयो वियो। उन खां अलावा अभी अभी, दोराहा, मंचली, नूरपुर की रानी, ज़ीनत, बिनते सकीना, हाज़िर हो, दास्तान, दाम, केमिस्ट्री, ज़िंदगी धूप, तुम घना साया, सहरा तेरी प्यास, अकबरी असगरी, कुछ प्यार का पागलपन, नदामत, एक थी पारो, 14वीं का चांद, रोशन तारा, दुरे शहवार, कनकड़, एक थी मरियम, तेरी रज़ा ख़ासि जहिड़नि ड्रामनि में कमु कयो आहे। सनम बलोच पंहिंजे बहितरीन फ़नी कम जे लाइ मुख़्तलिफ़ एवॉर्ड पिणु माणिया आहिनि, जहिड़ोकि लक्स स्टाइल एवॉर्ड, पाकिस्तान मीडिया एवॉर्ड्स, हम एवॉर्ड्स ऐं PTV एवॉर्ड्स पिणु माणिया आहिनि। जी दोस्तों, त हीअ हुई नंढड़ी मालूमात सिंध धरती, सिंधी ॿोली, सिंधी सक़ाफ़त ऐं सिंधी मीडिया सां तालुक़ु रखंदड़ सिंध जी सुहिणी मनमोहणी सनम बलोच जे बारे में। उम्मीद आहे असांजो वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि सां गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी। लख थोरा। जी लतीफ़। जय झूलेलाल।